सनातन धर्म की एक आवाज एस इंडिया टीवी और राष्ट्रीय सिंधी समाज आपके साथ। आज जयपुर का पार्ट 2 देखिए। धन्यवाद। तव्हांजो स्वागत है। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सां सां गॾु। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। बोलो आयो लाल कयो झूलेलाल, लाल जा झांकी जो झूलेलाल। जयपुर में स्वागत कयो वियो। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अचो 12 तारीख़ पहिरियों महीनो, नओं साल, सिंधी हमेशह आज़ाद ऐं आबाद। असां तव्हां सां गॾु। मुंहिंजो नंबर आहे 98 25 25 90 26। जय झूलेलाल, धन्यवाद। हेलो, रेडी। देव की जय। लाल जो झूलेलाल। जयपुर सामाजिक सिंधी संस्था असांजे महेश आहूजा उपाध्यक्ष गुजरात जो स्वागत कयो, उन लाइ शुक्राना। थैंक यू वेरी मच। धन्यवाद, धन्यवाद। देव की श्री प्रकाश भाई रामचंदानी असांजा महामंत्री राष्ट्रीय सिंधी समाज जा अहिड़ा आगेवान जेतपुर गांव जा रहीस। दादा तव्हांजो नालो? ताराचंद कटारिया। कटारिया साहब तव्हांजो स्वागत आहे। दादा तव्हांजो नालो? हरेश आसवाणी। बढ़िया। तव्हांजो प्रकाश भाई ॿ अखर ॻाल्हाईंदा। सुभाणे हिकु नंढो फंक्शन आहे सिंधी समाज जो। नंढो फंक्शन त न सम्झणु खपे, हिनखे ॾाढो वॾो फंक्शन सम्झणु खपे। छाकाणि हिकिड़ो माण्हू अगरि 1000 माण्हुनि खे संदेश पहुचाए थो सघे या 20 माण्हुनि खे पहुचाए थो, त बि असां अगरि 100 सम्झूं त 2000 माण्हुनि खे पहुचंदो। इन करे हर शहर खां ऐं तव्हां सुभाणे सुठी तादाद में अचो था अहिड़ी आशा सां गॾु त ॾाढो कार्यक्रम सफल वञे ऐं तव्हां उहो संदेश खणी सभिनी खे पहुचाईंदा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तव्हांजो बि स्वागत आहे। मां प्रकाश रामचंदानी मीडिया प्रभारी। धन्यवाद। देव की जय। हिकु मुलाक़ात हुई सह संरक्षक राष्ट्रीय सिंधी समाज सुनीता आहूजा, जेके असांजे राष्ट्रीय सिंधी समाज जी वॾी पोस्ट ते आहिनि, उन्हनि जो बि स्वागत जेतपुर कमेटी कयो आहे। असांजो तव्हां वटि अभिनंदन। अचो। धन्यवाद, 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 धन्यवाद।